ऑपरेशन जो मकसद जंग ख़त्म करण हुई। ईरान जा थाक मुकम्मल तबाह थी करे छॾिया आहिनि। फ़ौजी ऑपरेशन सबब इसराइल ऐं ईरान विच में जंग बंदी थी। कुछ अमरीकी चैनल हथ छोकियूं ख़बरूं हलाए रहिया आहिनि। हमले में ईरानी एटमी थाक कामयाबी सां तबाह थिया। सदर ट्रंप ईरान खिलाफ़ इंतहाई ॾुखियो ऑपरेशन करायो। इसराइल ईरान जंग बंदी सुठो सोमण आहे। हमले में ईरान जे एटमी सलाहत खे ख़त्म कयो वियो। अमरीकी बचाव वारे वज़ीर चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ सां गॾु न्यूज़ ब्रीफिंग ॾिनी। चयाईं इसराइली ॻुझी एजेंसी बि चयो आहे त ईरान ते हमले में घणो नुक़सानु थियो। तनक़ीद कंदड़ नथा चाहिनि त सदर ट्रंप कामयाबु थिए। कतर में अमरीकी एयरबेस ते ईरानी हमले खां अॻु इतला मिलियो हो। ईरान खिलाफ इसराइली जंग में शामिल थी अमरीका के का कामयाबी नाहे मिली। यहूदी रियासत खिलाफ फतेह ते ईरानी अवाम के वाधायूं ॾियां थो। अमरीका इसराइल जी मुकम्मल तबाह थियण जे ख़ौफ़ सबब जंग में शामिल थियो। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई जो क़ौम खे ख़िताब। चयईं अमरीका खे महसूस थियो त हू जंग में शामिल न थियो त इसराइल तबाह थी वेंदो। 9 करोड़ ईरानी अवाम हिक आवाज़ दी फ़ौज जी हिमायत में बीठल रहिया। अमरीकी सदर ईरानी अवाम के सरेंडर जी धमकी ॾिनी। सरेंडर करण वारो लफ़्ज़ ईरानी अवाम वटि आहे ई न। हुकूमत ने पाकिस्तान पीपल्स पार्टी के इनपुट मान लिया है तो हम बहुत खुशी के साथ इस बजट को सपोर्ट कर रहे हैं कि जब से वज़ीर आज़म साहब आया है हर बजट में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में इजाफा हुआ है और इस बजट में सबसे ज़्यादा 20% इजाफा हो रहा है। वफ़ाक़ी बजट में पीपल्स पार्टी जो तजवीज़ूं मञण ते वज़ीर आज़म जा थोराइता आहियूं। बजट में पघारदार तबके खे रिलीफ ॾिनो वियो आहे। वज़ीर आज़म BISP जे फंड्स में सभ खां वधीक वाध कई। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी बजट खे दिलि सां तस्लीम करे थी। हुकूमत सोलर पैनल टैक्स में 50% घटिताई कई। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब। भारत जे सिफारती महाज़ ते वधीक हिक नाकामी। शंघाई सहकारी तंज़ीम जे बचाव वारे वज़ीरनि जे इजलास जो भारती प्रोपेगेंडा तस्लीम करण खां इनकार। भारती बचाव वारे वज़ीर गडि॒यल पधरनामे ते सही करण खां जवाब ॾेई छॾियो। चीन में शंघाई सहकारी तंज़ीम जे इजलास में ख्वाजा आसिफ समेत 10 मुल्कनि जे दिफ़ा वारी वज़ारत जा वज़ीर शरीक। बचाव वारनि वज़ीरनि गडि॒यल इतिहाद ऐं सहकार ज़रिए इलाइक़ाई तकरार जे हल ते ज़ोर ॾिनो। ईरान इसराइली जंगबंदी सुठो समण आहे। पाकिस्तान भरपूर ऐं मुस्तक़िल अंदाज़ में ईरान जी हिमायत कई। ईरान पारां पाकिस्तान जे सियासी ऐं अस्करी क़यादत जी वाखाण जो मिसाल माज़ी में नथो मिले। अमरीकी सदर फील्ड मार्शल जी तमामु घणी वाखाण कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। चवे थो हू सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जा थोराइता आहिनि। बजट जी मंज़ूरी लाइ मेंबर बहितरीन अंदाज़ में कमु कनि। बजट मंज़ूरी बाद मईशत खे वधीक मज़बूत बणायो वेंदो। पीपल्स पार्लिमानी पार्टी जो बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि इजलास। मेंबरनि खे फनास बिल जे हक़ में वोट ॾियण जी हिदायत। पीपल्स पार्टी MNA शाज़िया अता मरी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी जे मुतालबे ते BISP जी बजट में 20% वाध कई वई। सोलर पैनल्स ते 18% टैक्स में घटिताई थी। पीपल्स पार्टी पघारनि ऐं पेंशन में वाध जो मुतालबो कयो। वफ़ाक़ी बजट में पघारनि में 10% ऐं पेंशनर्स में 7% वाध कई वई। APR कानून में तरमीमनि बाबति पीपल्स पार्टी जा ख़दशा बि ख़त्म कया विया आहिनि। वफ़ाक़ी काबीना फाइनेंस बिल में तजवीज़ कयल तरमीमनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इजलास में वफ़ाक़ी काबीना खे क़ौमी सलामती कमेटी जे फ़ैसिलनि ते एतमाद में वरितो वियो। पेट्रोलियम वारी वज़ारत जे
कैपिटल पावर प्लांट जी लेवी फ्रेमवर्क की मंजूरी। काबीना वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर जी ज़बरदस्त किरदार की करारदाद मंजूर करे वरती। भेटा पेश इजलास में ईरान इसराइल ठेकेदार में घटिताई के हवाले से इत्मीनान जो इज़हार किया वियो। माज़ी की भेट में इन वक्त अमन अमान की सूरत हाल बेहतर है। सूबे में अगवा के वाक़ियन में घटिताई आई है। निगरान हुकूमत दौरान अमन अमान की सूरत हाल ख़राब थी। इंशाअल्लाह ॿीहर अमन अमान बहाल करायो वेंदो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं जैकाबाद में मीडिया से ॻाल्हियूं। चयाईं बिलावल भुट्टो ज़रदारी की सरबराही में वफ़ाक़ी बजट की हिमायत जो फ़ैसिलो थियो है। बजट का पोइ बेहतरी ईंदी। सिंध हुकूमत नए माली साल की बजट मंजूर करे वरती है। ईंदड़ 6 हफ़्तन में सिंध में वफ़ाक़ी मेंबर इरसा में मुक़रर न किया वियो तो मौजूदा वफ़ाक़ी मेंबर की मुक़ररी मुअत्तल रहंदी। सिंध हाई कोर्ट जो हुकुम ॿुधणी 6 हफ़्तन लाइ मुलतवी। जस्टिस इकबाल कलोड़ो और जस्टिस मीरान मोहम्मद शाह की सरबराही में सिंध हाई कोर्ट के 2 रुकनी बेंच केस की ॿुधणी कई। बैरिस्टर ज़मीर गुमरो चयो तो वफ़ाक़ी हुकूमत अदालती हुकुम की तामील न करे रही है। सिंध में वफ़ाक़ी मेंबरन की गैर मौजूदगी में इरसा की जोड़चक गैर कानूनी है। सिंध हाई कोर्ट हुकुम दिनो है तो वफ़ाक़ी हुकूमत के 4 हफ़्ता वक्त ॾेई रहा हैं। जेकर वफ़ाक़ी हुकूमत सिंध में वफ़ाक़ी मेंबर इरसा मुक़रर करण में नाकाम थी तो मौजूदा मेंबर की मुक़ररी मुअत्तल रहंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह की सदारत हेठ S3 मनसूबे बाबत इजलास। कराची में रोज़ानो 400 का 450 MGD गंदो पानी थींदो आहे। घणो करे गंदो पानी लियारी ऐं मलीर नदी में बिना सफ़ाई जे वेंदो आहे। S3 तहत पानी के चीज करे ख़ारिज कयो वेंदो त जीअं माहौलियाती निज़ाम महफूज़ रह सके। मंसूबे तहत मंगोपीर में 180 MGD ट्रीटमेंट प्लांट लगायो वेंदो। वॾे वज़ीर पारां TP1 जा सब इलेक्ट्रिक कम अगस्त महीने ताईं मुकमल करण की हिदायत। संदसि चवणु आहे त 65 MIGD वाटर ट्रीटमेंट वारो कम 1 साल अंदर मुकम्मल कयो वञे। पाकिस्तान ईंदड़ महीने गडियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल की सदारत संभालींदो। गडियल क़ौमुनि में पाकिस्तान के मुस्तकिल नुमाइंदे आसिम इफ्तिकार अहमद जी UN सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस सां न्यूयॉर्क में मुलाकात। पाकिस्तानी सफ़ीर सेक्रेटरी जनरल के जुलाई में सलामती काउंसिल की तजवीज़ कयल प्रोग्राम ऑफ वर्क की तफ़सीलुनि का आगाह करे छॾियो। आसिम इफ्तिकार जो चवणु है तो पाकिस्तान सलामती काउंसिल के पंहिंजे सदारत के खुलियल शफ़ाफ़ और मुशावरती अंदाज में अंजाम ॾींदो। नवाबशाह में 7 महीना अग अगवा ॼाणल नीगर कोच रारू के गोठ में बाज़ियाब एक जवाबदार गिरफ्तार करण की दावा। पुलिस मूजिब गुझे इतलाते गोठ अलाबख्श खासकेली में कार्रवाई कई। नवाबशाह बी सेशन थाने की अद में गुज़िरियल साल 4 दिसंबर से अगवा थियल नीगर मोहम्मद शाहज़ेब खासकेली के बाज़ियाब करायो। अगवा में मुलविस गंबटवासी जवाबदार रमीस अली गोपान के भी गिरफ्तार किया वियो है। ओबाबड़ो बरसा हथियारबंदन जी घर में घिड़ी फायरिंग नारी कत्ल। लाउंती थाने जी हद में हथियारबंदन गोलियों हणी रुखसाना साल अली नवाज़ कोश के कत्ल करे छॾियो। मक़तूला जे सोहरे जो चवणु आहे त नूह के यासीन ऐं नसीर कोश बेगुनाह कत्ल कयो आहे। इंसाफ़ कयो वञे। हालाजी तालिब इल्म मौला कॉलोनी में वॾी अॻु मुबैना तौर अगवा थियल नौजवान नारी बाज़ियाब। डॉक्टर एजाज़ मेमूर जी धी कराची के इलाइक़े डिफेंस में बाज़ियाब करायो वियो आहे। अगवा केस जवाबदार ज़ुल्फ़िकार सियाल मज़हर चांडियो ऐं ॿिनि अणसुञातलनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। खैरपुर पुलिस जो कोटपल वाले इलाइक़े में सर्च ऑपरेशन केतिराई घर टाहे पट 10 खां वधीक शकी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। 4 ॾींहं अॻु जागरानी बिरादरी जे हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थियल 4 ॼणनि जे जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस इलाइक़े में सर्च ऑपरेशन कयो। SSP खैरपुर जो चवणु आहे त कंहिंखे बि इलाइक़े जो अमन ख़राब करण की इजाज़त न ॾिनी वेंदी।
जल्द अहिड़ा मुल्क इसराइल खे तस्लीम कंदा जिन जो तसवुर बि नथो करे सघिजे। विच ओभर बाबति अमरीकी सदर जे सलाहकार चयो आहे त सदर ट्रम्प जी कोशिश आहे त अब्राहम मुआहिदो वधायो वञे। डोनाल्ड ट्रम्प जे पहिरीं सदारती दौर में गॾियल अरब इमारातनि, बहरीन, मराकश ऐं जोर्डन इसराइल खे बि तस्लीम कयो हो। अमरीकी सदर इसराइल खे तस्लीम कंदड़ मुल्कनि जो अंग वधाइण जी कोशिश करे रहियो आहे। गजा में इसराइली ज़ुल्म जारी। हमलनि में वधीक 78 फ़लस्तीनी शहीद। इमदाद जे ओसीड़े में वेठल फ़लस्तीनी ते इसराइली फ़ौज जी फायरिंग। अरब मीडिया जो चवणु आहे त अरबा खां हेसि ताईं इसराइली फ़ौजी कार्रवाई में 78 फ़लस्तीनी शहीद थी विया। ख़ान यूनिस में हमास जी वरी कार्रवाई। इसराइली बख्तरबंद गाॾियुनि खे धमाकेदार मवाद सां उॾाए छॾियो। 7 इसराइली फ़ौजी मारिजी विया।